अफ़सोसनाक ख़बर इहा त असांजा जेके 5 पुलिस अहलकार शहीद थी विया आहिनि, जंहिंमें DSP जेको आहे असांजो ओॿावड़ो अब्दुल मालिक भुट्टो साहिबु, जन शहादत मां जेको आहे अलाह पाक उनखे नसीब कई आहे। ऐं उनखां अलावा SHO जेको आहे मीरपुर मां थियलो असांजो इंस्पेक्टर शहीद थियो आहे। शहादतूं जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके धाड़ेलनि वटि रॉकेट लॉन्चर्स हुया उन्हनि जे इस्तेमालु जे करे थियूं। पुलिस जेको आहे 6 कलाक बहादुरी सां विढ़ंदी रही। तव्हां ऐं असां मिली करे इनशाअल्लाह उनजे ख़िलाफ़ु जिहाद क़ाइमु कंदासीं। तव्हां ऐं असां तव्हांजा जेके चैनल आहिनि, तव्हांजा जेके नाज़रीन आहिनि, लाज़मी तौर ते उन्हनि जी औलादूं अगवा थियूं, कंहिंजो भाउ अगवा थियो आहे ऐं तव्हां मां काफ़िनि जा सां वाधातूं थियूं हूंदियूं लाज़मी अहिड़े क़िस्म जूं। अचो त गॾिजी जेको आहे इन जे ख़िलाफ़ु जिहाद कयूं ऐं इनशाअल्लाह असांखे अलाह पाक में उमेदु आहे त पुलिस पंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे जेको अॼु जहिड़े तरीक़े सां अंजाम ॾिनो आहे ईअं हमेशह ॾींदी रहंदी। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।